साईं भी सुनाई कुछ है सब खैर बाबा नडा पोते लो था आज छोकरो वारो आयो लेके थोरो नओं आयो आहे
साईं नारा त हणो कोन था छरियो का घुम थियो साईं हाथड़ साईं हाथड़ जो हुकुम साईं साईं हाज़िर तुंहिंजो न भरींदो जो हाज़िर हाज़िर अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नूर अल्लाह व अला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन चाखों वनी छो बेली तुझे बियन जो चाखों वनी छो बेली तुझे बियन जो वट पिंज करीम जी जग जो वाली जो सोखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह वारन सी सोखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह वारन सी अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह अज तव्हां असां ॻोठ फ़कीर हाजी मोहम्मद बचल वसाण में गॾु थिया आहियूं इन गॾु थियण जो हिकिड़ो ई मक़सदु आहे उहो इहो ई मक़सदु आहे त इमामुल आरिफ़ीन पीर साईं रोज़े वारे जी जमायत ऐं जमायत जो मोहब्बत ऐं भाईचारो अॼु अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॾिसो पिया हिन ॻोठ में दावत नार वारी जमायत जा जेके भी फ़कीर आहिनि उहे गॾु थिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह वजावानी तरीक़ो तमाम वसी तरीक़ो आहे पर उन में दावतूं आहिनि दावतुनि सां माण्हू सुञाता वेंदा आहिनि त का नार वारी दावत आहे का चांगन वारी दावत आहे का हिंगोरनि वारी दावत आहे ईअं मुख़्तलिफ़ दावतुनि जा नाला आहिनि छो जो मूंखे न मुतालिक़ एतिरी नाले न आहे पर फ़कीरनि मूंखे इहो ॿुधायो त हेॾी जेका जमायत गॾु थी आहे इहा नार वारी दावत जी जमायत गॾु थी आहे इहा इन्हनि जी गरजाणी आहे हिन प्रोग्राम खे सजाईंदड़ ऐं फ़कीर साईं बख़्श वसाण खे ऐं हिन वसाण बिरादरी खे दिलि जी अता गहराइण सां मुबारकबाद पेश कयां थो जो हिन नफ़्सा नफ़्सी वारे दौर में जमायत खे गॾु करणु जेके टिड़ियल पखिड़ियल फ़कीरनि खे हिकु जाइ ते गॾु करणु इहा तमामु वॾी सआदत जी ॻाल्हि आहे अल्हम्दुलिल्लाह काफ़ी टाइम खां असांजा फ़कीर इंतज़ार करे रहिया हुया ऐं हिन महफ़िल जा यानी हिन गरजानी जा ख़ुसूसी मेहमान कहिड़ा पर जमायत जा अॻवान आहिनि मौजूदा पीर साईं सरदार फ़कीर साईं ते इनायत फरमाई ऐं जमायत जी अॻवानी डॉक्टर फ़कीर ख़लीफ़ा मोहम्मद हाशिम बजामानी खे जमायत जी अॻवानी ॾिनी आहे पीर साहब जे हुकुम ते हाणे फ़कीर साहब माशाअल्लाह ही तमामु मुंहिंजी त दिलि वटां वणंदड़ ॻाल्हि आहे जो पाण नवां पग पाती अथनि खिलाफ़त जी ऐं उन मंशूर खे खणी हाणे जमायत जे ॻोठ में वञी जमायत जा दुख तकलीफ़ूं ॿुधनि था त कंहिंखे कहिड़ी तकलीफ़ आहे कंहिंखे कहिड़ो ॾुख आहे त इंशाअल्लाह इहे प्रोग्राम हर ॻोठ में थींदा रहंदा त जमायत मां सभु दुख बि ख़तमु थी वेंदा तकलीफ़ूं बि ख़तमु थी वेंदियूं ऐं ग़रीब अमीर खे हिकु जहिड़ी मोहबत प्यार मिलंदो ईंदो हाणे प्रोग्राम जो आगाज़ उन खां बाद में नात मनक़बत पोइ असांजे आयल हिन महफ़िल जे ख़ुसूसी मोहर खे बि इंशाअल्लाह टाइम ॾींदासीं ऐं तिलावत क़ुरान मजीद जे लाइ गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ क़ारी इमरान अली सिकंदरी के जेके अचनि तव्हां असांखे तिलावत क़ुरान मजीद ॿुधाए करे हिन महफ़िल जो आगाज़ फरमाइनि أعوذ بالله من الشيطان الرجيم
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यौम नत्वी السماء كطي السجل للكتب كما بدأنا أول خلق نعيده وعدا علينا إنا كنا فاعلين ولقد كتبنا في الزبور من بعد الذكر أن الأرض يرثها عبادي الصالحون إن في هذا لبلاغا لقوم عابدين وما أرسلناك إلا رحمة للعالمين آمنت بالله صدق الله العلي العظيم जो सुबहान अल्लाह जज़ाकल्लाह ये हुआ हाफिज कारी इमरान अली सिकंदरी जय प्रोग्राम जो आगाज फरमायो दोस्तों अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां खुश नसीब आहियूं जो अल्लाह करीम तव्हां असां खे अहिड़ो दर नसीब फरमायो आहे तव्हां दुनिया जूं जमायतूं ॾिठियूं हूंदियूं का आयल बैत जी गुस्ताख का सहाबा जी गुस्ताख का शहीदनि जी गुस्ताख का शहीदनि खे न मञण वारी का आयल बैत खे न मञण वारी का अल्लाह जे कामिलनि खे न मञण वारी अल्हम्दुलिल्लाह हीअ उहा इमामुल आरिफीन पीसे रोज़े वारे जी जमायत आहे जंहिं जमायत में तव्हांखे आल बैत जी बि मोहब्बत मिलंदी सहाबा जी बि मोहब्बत मिलंदी पीरान पीर दस्तगीर जी बि मोहब्बत मिलंदी अल्लाह जे हर कामिल वलीअ जी मोहब्बत मिलंदी ऐं अल्लाह जे कामिल वलीअ जे हर दर ते वञण वारी तव्हांखे जमायत मिलंदी ये सुस्त नारो हिते नारो चुस्त नारे विलायत अज नारो उन ॾींहुं नारो सिर्फ़ विलायत हणायो हुयो पर अल्हम्दुलिल्लाह असां रोज़े वारी जमायत जो नारो भेज पगार अल्हम्दुलिल्लाह जो नारो आहे पर नारा अवांखे हणाईंदुसि चार नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे विलायत छो जो असीं हुर बि आहियूं हुन सां गॾु महबूब जा आशिक़ बि आहियूं अल्हम्दुलिल्लाह हिन फ़कीर साईं बख्शे जिले सजल हिन फोन कॉल ते जेके भी हुर जमायत जा मुअस्सिस हुर जमायत जा फ़कीर गाज़ी मुजाहिद ऐं ॿिया फ़कीर जा जेके मेहमान आया आहिनि उन्हनि खे आऊं दिल जी अता गहराइनि सां ख़ुशामदीद भलीकार चवां थो पारां फ़कीर साईं बख्श वसाण ऐं वसाण बिरादरी ॻोठ फ़कीर मोहम्मद बचल वसाण हाणे मंतबत थींदी उन खां पोइ काफ़ी देर खां जमायत आयल आहे असांजे ख़ुसूसी महिमान जो मुख़्तसिर ख़िताब त कहिड़ो अवां जमायत खे दरगाह जे मुतालिक़ ॿ चार ॻाल्हियूं अव्हांखे ॿुधाए इंशाअल्लाह पोइ जमायत में लंगर जो इंतज़ाम पर दुरूद खे भेरो तव्हांखे जीअं दुरूद उन ॾींहुं डॉक्टर साहिब जे बंगले ते पढ़ा ईअं दुरूद पढ़ाईंदा इंशाअल्लाह तव्हांजा हिते बि बेड़ा पार अॻिते बेड़ा पार थी वेंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हबीब अल्लाह वनी छोवड़कार हित न गोली हो तखे लिको की न लतीफ चवे मारो जो बेपार थियो सती बद संदरो पिरत पुनुआ सी पार अदा नाए नैन निहार तो मैं तेरो दोस्त जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैया हबीब अल्लाह। ये मशहूर मनकब बताया वहाँ बार बार जमात का मनकब पूछी को नहीं गा पर मुझे लफ्ज वहाँ के वलन अब तो मथे करना रे वाला जवाब नारे विलाया वाह मुझे मगर इमाम तुझी बादशाही नारो मदर तो वाह मुझे मगर इमाम तुझी बादशाही वाह मुझे मगर इमाम तुझी बादशाही है मुल्क सजे दुनियारो तो कामिल कल गियावारो तो वाह मुझे मगर इमाम तुझी बादशाही वाह मुझे मगर इमाम तुझी बादशाही वाह मुझे मगर इमाम तुझी बादशाही नारो ट्रे जवा जाना वाला छाजे गावागा लेकिन तकरीबन नारो बोले नारे विलाया आउ चादो होरन वारो नारो आज हितेनो नारो आजो सागर किरात को नारे विलाया ओ राज हितारन जीवया हाय माने में मंग जीवया हाय राज हितारन जीवया महल में मंग जीवया पारस ही पागारो तो हाय पारस ही पागारो तो कमल कलंगी अवारो तो वाह मुझे पगार इमाम तुझी बादशाही वाह मुझे पगार इमाम तुझी बादशाही ऐ मुल्क सजे मिलियारो तो कमल कलंगी अवारो तो वाह मुझे पगार इमाम तुझी बादशाही ओ सुने सीरत छाल खा इल्म बसीरत छाल खा रे विलाया ओ सुने सीरत छाल खा इल्म बसीरत छाल खा धरती है जो इस तारे तो है धरती है जो इस तारे तो कामिल कल गिया भारो तो वाह मुझे पगार इमाम तुझी बादशाही वाह मुझे पगार इमाम तुझी बादशाही नारे विलायत ओ हिल सजे वग जा धरी आधा दिन जो धरियो नारो बुधाई जे कोई वग में शामिल ना बोलंदा वो नारो ओ हिल सजे वग जा धरी भारत थई वग जा धरी हाय हिल सजे वग जा धरी भारत थई वग जा धरी असा साम पियले जो सहारे तो है असा गुना करने जो सहारे तो वाह मुझे पगार इमाम तुझी बादशाही वाह मुझे पगार इमाम तुझी बादशाही वाह मुझे पगार
फकीर जो जमात के मस्त के जमात सुस्त के हवा के भगे लगे नारे विलायत नारे विलायत कोई बात नहीं हाणे इन प्रोग्राम के सजाईंदड़ इन प्रोग्राम के मचाईंदड़ खुद जमात जी तमाम मोहब्बती शख्सियत फ़कीर साईं बख्श वसाण के गुज़ारिश कंदुसि त पाण आयल महिमाननि खे खुशामदीद कन हलीकार चवन ऐं आयल महिमाननि जो शुक्रिया अदा कन फ़कीर साईं बख्श वसाण फ़कीर इस्तक़बाल में नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे विलायत नारे विलायत अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम मुजीब रोज़ दिली रहमतुल्लाह अलैहि जी प्यारी जमायत ऐं ख़ुसूसन नार वारी संगत ऐं जेकी बि असांजी जमायत आई आहे उन्हनि जी वॾी महिरबानी असांजा ख़लीफ़ो साहब डॉक्टर मोहम्मद हाशिम तासकेली ऐं साहब जेके दोस्त यार आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी जो तकलीफ़ करे हिन गर्मी में असांखे टाइम ॾिनो ऐं अलाह जी महिरबानी सां जीअं ख़लीफ़ो साहब जीअं मनसब हिन ते मुक़ररु थियो आहे त पहिरीं दावत असांजी नार वारी जेकी वॾे वरियाम फ़क़ीर जी दावत आहे जंहिंजो तरीक़ो ई सॾिबो आहे वॾो वरियाम फ़क़ीर जंहिंजी हीअ दावत आहे ऐं उन पहिरीं दावत जी असां ते ख़ुशूसी महिरबानी कई अथसि ऐं जमायत अलाह जी महिरबानी सां साईं जिन जो भरपूर इस्तक़बाल कयो आहे ऐं जमायत में अॼु अलाह जी महिरबानी सभु ख़ुशि आहे त असांखे पंहिंजे मुर्शिद करीमनि असांखे नौजवान ख़लीफ़ो ॾिनो आहे जेतिरो वक़्तु पीसें जिन जी मिल्कियत आहे जंहिंखे बि नामज़ कनि अॻु फ़क़ीर साहिबु असांजो वॾो मुखियो ख़लीफ़ो वरियाम फ़क़ीर हुन खां जेकी ख़िदमत थी सघी कई हाणे पीसें जिन डॉक्टर मोहम्मद हाशिम खे ख़लीफ़ो मुक़ररु कयो आहे हाणे इहो पीसी पाण त पीसें जिन जे हुकुम जा पाबंद ऐं हिकिड़ो नौकर ख़ादिम आहियूं पीसें जे करे चवंदो बाबा इहे तव्हां हिन गॾे जे पुठियां लॻो त गॾे जे पुठियां बि असां लॻा वेंदासीं जिते बीहंदो पेरे कंदो त मिंट कंदासीं बाबा तूं असांजो ख़लीफ़ो आहे हीअ त डॉक्टर हाशिम लिखियलु पढ़ियलु नौजवान आहे अलाह साईं हिनखे बि ख़ुशी हयाती ॾींदो ऐं सॼी जमायत दुआ घुर रहे हिन लाइ पीसी जिन लाइ ऐं असांजा अलाह जेके असांजा दोस्त थोरो नाराज़ बि थिया आहिनि या थोरो के गर्म ख़ुशी में थिया अलाह साईं उन्हनि खे बि साझा ॾींदो अलाह साईं उन्हनि खे बि सबुरु ॾींदो पीसे जिन जे हुकुम असांजे वॾनि कॾहिं पीसे जिन जे हुकुम जी नाराज़गी कोन कई फांसियुनि ते चढ़ी विया जमायत जा फ़क़ीर राज़ी जेके हुआ हो हुया त पीसे जो हुकुम हमेशह लॻे कयूं असांखे थोरो तकलीफ़ थी आहे दुख बि थियो आहे जेके असांजा दोस्त पीसे जे हुकुम जी नाराज़गी पिया कनि असांखे ॾाढी तकलीफ़ थी आहे उहे बि असांजा आहिनि वॾा आहिनि असांजे अखियुनि जो नूर में असांजे सिर जा साईं आहिनि पर पीसे जो हुकुम सभिनी खां वॾो माउ हुजे पीउ हुजे माउ हुजे भेण हुजे पुटु हुजे उन खां मथे हुकुम पागारे असां पागारे जे हुकुम जा खादिम आहियूं पागारो हुकुम कंदो भाउ पंहिंजो रेले पंहिंजो कचा बि रेलू ॾेठा भाउ पंहिंजो भाउ थंगे जो हुकुम आहे असांजे अखियुनि ते आहे ऐं असांजी इल्तिजा सॼी जमायत जा जमायत जा बि दुआ घुरो अलाह सॼी जमायत साईं ॾे पीसी जो हुकुम आहे जेतिरो वक़्तु पीसी जंहिंखे जेतिरी ड्यूटी ॾींदा जेतिरो वक़्तु उनजो नसीब हूंदो इनशाला पंहिंजो वरी ईमानदारी ऐं मोहबत ऐं जज़्बे सां इनशाला जमायत जी ख़िदमत कंदो पंहिंजे तरीक़े जी ख़िदमत कंदो ओड़े पालेवार जी ख़िदमत कंदो सियासी जेके दोस्त आहिनि असांजा जेके सियासी दोस्त आहिनि उन्हनि जी बि ख़िदमत कंदो ऐं अवलिन फर्ज़ आहे असांजे ख़लीफ़नि ते असांजा ख़ुलफ़ा जेके आहिनि ॾिसो हीउ सिलसिलो कॾहिं ॻाल्हि थो वठे ऐं असां इन लाइ वरी बि बार बार असां उन दोस्तनि खे अर्ज़ु कयूं था असां उन दोस्तनि खे दावतूं बि ॾिनियूं पाण मिंट बि कई बाबा महिरबानी कयो हीउ जो हुकुम आहे
बादशाह पंहिंजे ऐं महिरबानी करे कावड़ छॾियो ऐं सही रस्ते ते हलो पीउ साईं जे हुकुम जे लबे करण लाइ सभु कुझु आहे पाण खे फ़ाइदो बि उन लबे करण ते ई पवंदो पाण केॾा बि खान हुजूं तवंगर हुजूं बादशाह हुजूं पर पागारे खां सवाइ कुझु न ऐं पागारो इमाम आहे पागारे जेको तव्हां ॿुधायो 17 साल थिया आहिनि पीपुल्स पार्टी जो हेॾो ज़ालमाना दौर पियो हले पीउ साईं जे रासदारी मिनतूं करे बीह रहियो पीउ छाण लाइ ॿिया कहिड़ा नाला वठनि उन्हनि बि मिनतूं करे बीह रहनि पीउ हुन सां का बि ठहण लाइ था चवनि पीर पागारो असां जेको पीर पागारे जो हुकुम हूंदो अखियुनि ते हूंदो ऐं अॼु सॼी जमायत हिते दिलि जी गहराइनि सां दुआ घुरिजो असां ही जेके जमायत जा दोस्त कावड़ न हलंदासीं उन्हनि खे बि सब्र ॾे ऐं पीउ साईं जे हुकुम ते लबेक चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए त जीअं असांजी जमायत जो सिलसिलो सुठे नमूने हले ऐं असां बि उन्हनि दोस्तनि वटि बाबा मिंट बि कंदासीं महिर बि कंदासीं बाबा तव्हां पंहिंजो भटको न ऐं रोज़ ॾींहुं रहमतुल्लाह जी दरगाह आहे मुर्शिद करीमनि जो हुकुम आहे मुर्शिद करीमनि जे हुकुम खे लबेक जे ऐं उन राह ते उन वाट ते उन मंज़िल ते उन रस्ते ते उन रूट ते हलियो जेको मुर्शिद करीमनि फरमायो आहे बाबा मुर्शिद साईं आऊं हींअर 5-6 ॾींहं अॻु फ़क़ीर करमुल्ला राज मियां साहिब जेके खुड़ाई वारा सरबान भिटाई साहिबु उन्हनि वटि आयो हिकिड़ा मुला ॿिया मियां उहो गुज़ारियो मुंहिंजे खलीफ़े साहिब खे चयो मुंहिंजो असांजो दोस्त हो वास्तेदार हो खलीफ़े साहिब वारनि जो बि वास्तेदार पर पूरी जमायत जो वास्तेदार मुंहिंजो मूंखे छॾे तव्हां दुआ घुरी ॾियां असां दुआ घुरण लाइ उते वियासीं त असांजो सोढो फ़क़ीर राजल तमामु सभिनी ख़लीफ़नि में बुज़ुर्ग हींअर ख़लीफ़ो सोढो फ़क़ीर राजल आहे वॾी उमिरि जो उमिरि रसीदा माण्हू आहे तमामु तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 100 खां लॻभॻि हूंदो आहे 100 खे हिकिड़ो ॿ साल करासीं त असांजी गाॾी कायो पिया बिल्कुलु सोढो फ़क़ीर वेठो आहे त हुन बिहाला वारा खे यार तव्हां छा पिया उहे बि असांजा 5 अला कंदो सम्झायूं था मूंखे ॿुधाए दादा ऐं वॾी उमिरि जो आहियां की सनान लाइ मुंहिंजी घणाली ज़िंदगी आहे मूंखे का ख़बर कोन्हे की मुंहिंजो पुटु गुज़ारियो दीन दुनिया मूंखे हिकिड़ो पुटु हुयो मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो त आउं ॾाढो ग़मगीन ऐं परेशान हुजां की मुंहिंजी जेको आहे सो पीसी जन मूंखे घुरायो आहे ॾिस त जीअं आउं परेशान जा ज़ाहिर हिकिड़ो पुटु मुंहिंजो नौजवान गुज़ारियो पीसी जन मूंखे ॾिसी पियो जीअं फ़क़ीर थोरा तूं छो परेशान आहीं की भला मुंहिंजो पुटु गुज़ारियो आहे हाणे चूं तुंहिंजा सॼी जमायत पुट आहिनि सॼी जमायत तुंहिंजा पुट आहिनि ऐं सोढा फ़क़ीर तूं इन ॻाल्हि ते ग़मगीन न थी ऐं इनशाला तोखे दुआ थो कयां तुंहिंजो तरीक़ो सॼो तुंहिंजो औलाद आहे तूं पंहिंजे तरीक़े जी ख़िदमत कर ऐं इनशाला तुंहिंजो पुट वारो तूं ॾुख न कर अब्दुल्ला फ़क़ीर खे जीअं अब्दुल्ला फ़क़ीर चीफ ख़लीफ़ो बीठो हुजे अब्दुल्ला फ़क़ीर हिनखे वठी पुट में बि हिनखे मुख वञी अचे कि मूंखे अब्दुल्ला फ़क़ीर जो काज़ो कहिड़ा पीसी जो हुकुम आहे बाबा मूंखे मुख वण चीज़े में मुख मूंखे दुआ पीसी जो हुकुम कयो मूंखे दुआ असां राजन जो मुख पीर सिंह जन हिकिड़ो मोची फ़क़ीर कयो जीअं असां राजन फ़क़ीर थोरा पंहिंजे पाण खे सोचो सुझाना असांजो जूता सिबण वारो मोची असांजो मुख थियो आहे की राजन सभु असां पीर सिंह जन वटि वियासीं पीर सिंह जन खे अर्ज़ु कयो अथऊं सूर्य भाषा जे ज़माने जी ॻाल्हि आहे पीर सिंह जन खे राजन सभिनी अर्ज़ु कयो कि भला साईं असांखे तो मोची मुख ॾिनो आहे जेको सॼो ॾींहुं असांजे जूता सिबे हना ठाहे घोड़नि जा उठनि जा केवल असांखे मुख त चङो ॾींहुं आहे पाण फरमायूं त राजन फ़क़ीरो ही मोची कोन्हे ही मोती जो दाणो आहे मोती आहे तव्हां मोचीदार जो करे मुंहिंजो मोती आहे पोइ जीअं असांजे राजन सभिनी पटका लाइ पीउ साईं खां माफ़ी वरिती अची अला उन मोची फ़क़ीर मुख खे असां अची पहिरें पियासीं उन खां वठी माफ़ी वरिती तो असां गॾु हलियासीं सोची बाबा तव्हां महिरबानी करे पीउ साईं जो जेको हुकुम अचे उनखे लबेक चयो असां वरी जमायत खे गुज़ारिश था कयूं जेके बि जमायत आई आहे बाबा पंहिंजी जमायत जे दोस्तनि खे सम्झायो सुलझायो त बाबा ही पीउ साईं जो हुकुम आहे DCSP जो हुकुम कोन्हे जो बाबा सूबेदार बदिली करणु SP खे चयो बाबा मुख़्तियार कार बदिली करणु तपेदार बाबा DC खे चयो ही पीर पागारो बादशाह आहे पीर पागारो सुभाणे फ़क़ीर खे बख़्शे बि सघे थो इहा अकेली ॻाल्हि आहे को मसइलो कोन्हे पीर पागारो बादशाह आहे पर तरीक़ो जमायती अख़्तियार करणु घुरिजे असांजी जमायत खे असांखे तकलीफ़ थी थिए छो जो फ़क़ीर बि असांजो वॾो हुयो ऐं वॾो आहे और फ़क़ीर साहिब ऐं फ़क़ीर साहिब जा जेके कुझु दोस्त इहो कनि पिया ग़लति पिया कनि असांखे ॾाढी तकलीफ़ थी थिए त इहे न थियणु घुरिजे असांजे तरीक़े में कॾहिं ईअं न थियो आहे वरियामानी तरीक़ो सभिनी खां सुपर तरीक़ो आहे ऐं सॼी जमायत खे इज़त ऐं एतिराम जी निगाह सां ॾिसंदी आहे वरियामानी तरीक़े खे ऐं हाणे अलाह साईं जे दर सभु दुआ घुरो त अलाह साईं हिननि सभिनी खे तौफ़ीक़ ॾे ऐं अलाह साईं हिननि खे ज़हन में इहा ॻाल्हि विझे अलाए छा ज़हन में को बो भरिजी आहे बो निकिरे ऐं ख़लीफ़े पंहिंजे खे बि असां अर्ज़ु था कयूं अलाह कंदो सॼी जमायत खे पंहिंजे बचनि भाइरनि वांगुरु हलाईंदो जेके दोस्त नाराज़ आहिनि उन्हनि ते बि शक जो इनशाला रखंदो जिन जो हथ पंदा सेब अलाह कंदो ख़लीफ़े साहिब वरी ईंदा अलाह कंदो हुनजा हथ खुली वेंदा ऐं सभु दुआ हुयूं ऐं सॼी जमायत खे अर्ज़ु आहे त ख़लीफ़े लाइ बि दुआ कनि ऐं इनशाला असां ख़लीफ़े साहिब खे इहो बि अर्ज़ु कयूं था साईं
असांजी नार जी दावत वॾे वरियाम जी दावत ही आहे जेकी जमायत जे फ़क़ीर वटि सभिनी खे ख़बर आहे नार जी दावत वॾे वरियाम जी दावत ही आहे पहिरीं नार जी वॾो वरियाम बि हिते वेठल हो वॾो वरियाम रहियो बि हिते घर बि हिते हर शइ हिते दावत बि नार जी वॾे वरियाम फ़क़ीर जी हुई असांजी काफ़ी सालनि खां दावत नार जी न थी सघी आहे ऐं असां ख़लीफ़े साहिब खे हींअर सॼी जमायत जे तरफ़ खां मूंखे सॼी जमायत जो बातो खे ख़लीफ़े साहिब खे चवणो अर्ज़ु करणु मुंहिंजो तव्हां चओ था अर्ज़ु कंदो मूंखे मुनासिबु नथो लॻे त हिते अर्ज़ु कयां पर सॼी जमायत मूंसां इसरार कयो त मूं चवां ख़लीफ़े साहिब खे अर्ज़ु कंदो त ख़लीफ़ा साहिब असांजो बंगलो हिते नार वारो जेको सो इहो बि इनशाला उमेदु आहे त असां ठाराईंदासीं तव्हांजो सहकार हूंदो जमायत जो सहकार हूंदो इनशाला अलाह ऐं अलाह जो रसूल रोज़ियारो कंदो नार जी दावत बि थींदी दुनिया ॾिसंदी महिरबानी फ़क़ीर साहिब हाणे सॼी जमायत जो घणी टाइम वरितो तूं काफ़ी टाइम खां वीचारा गर्मी में वेठा आहिनि हाणे असां पंहिंजे ख़लीफ़े साहिब खे बि ज़रूरु कुझु टाइम ॾींदासीं उहो बि जमायत खे ख़िताबु कंदो तव्हांजी वॾी महिरबानी अलाह ऐं अलाह रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो आबाद कंदो बचनि में ख़ुशि हूंदो पर असां वरी बि तव्हांखे अर्ज़ु कयूं था जमायत खे थोरो सम्झायो जेके जमायत कावड़ लाइ नाराज़ आहे तव्हां पघार जो सां कहिड़ी नाराज़गी आहे हुजे एस पी टाइम कावड़ जी बि हुन लखियूं गली हलो फायरिंग बि कयो बाबा ही पघार जो हुकुम आहे पाण कुझु न पाण बेवस आहियूं पघार जे हुकुम ते पंहिंजो को हिलो विसिलो नथो हले उन ते लबेक चाहिणी आहे जेको बि हुकुम जो पंहिंजे सभु हुरनि जा गाज़े जा औलाद वेठा आहियो हिते तव्हां बि ख़ुदा खे सभु सम्झाईंदो ख़ुदा खे सभु दोस्त अलाह कंदो पंहिंजे मंज़िल ते बि रसंदा ऐं अलाह कंदो सुहिणी राह ते जिते पंहिंजा वॾा पुञ राहूं पिया अलाह कंदो इहे पुञ राहूं पिया वॾी अव्हांजी महिरबानी अव्हांजा लख अहसान तव्हां हिन गर्मी में तकलीफ़ करे असां मिसकिन नासी मिसकिन जे तले ते आयो असांखे इज़त बची तव्हां अलाह अलाह रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो आहे वॾी महिरबानी माशाअल्लाह ये हुआ हिन प्रोग्राम जा सरबराह जंहिं तमाम अज़ीम शान प्रोग्राम सजायो आहे फ़क़ीर साईं बख्श वसां जंहिं तव्हां असांखे बहितरीन अंदाज़ में जमायत जा ॾुख बि ॿुधाया जमायत जो ख़ुशि बि ॿुधायो हाणे इंतज़ार जो घड़ियूं ख़तमु आहिनि ऐं इन बैत सां ख़िताब जे लाइ दावत ॾींदुसि हिकिड़ो बैत उर्दू में आहे ॿियो बैत वरी सिंधीअ में आहे जब बिके न थे कोई पूछता न था जब बिके न थे कोई पूछता न था या रसूल अल्लाह आपने खरीद कर अनमोल कर दिया या रसूल अल्लाह आपने खरीद कर अनमोल कर दिया बेटा ऐसा फरमाए तो या वेह वट पिरीय या कर पिरीय जी प्रचार बेटा ऐसा फरमाए तो या वनी मदीने वे या मदीने वाले साईं जी प्रचार कर आऊं चवंदो आहियां या इमामुल आरफीन इस रोज़े दरगाह ते वनी वे या रोज़े वारे जे दस तरीके ते नमाज भी पढ़ जिक्र भी कर या वेह वट पिरिन या कर पिरीय जी प्रचार इने बिने खां धार सल कादर कखे न करे इने बिने खां धार चल कादर न कखे करे तव्हांजे असांजे भरपूर नारन जे इस्तक़बाल में आओ गुज़ारिश कयां थो असांजे अव्हांजे आयल मेहमान ख़लीफ़ा फ़क़ीर डॉक्टर मोहम्मद हाशिम खासकेली के जेके अचल तव्हां असांखे पंहिंजो मुख़्तसर तमाम जमात जे मुतलिक़ ख़िताब ॿुधाए करे तव्हां असांखे पंज मिनट में नारे तकबीर नारे रिसालत नारे ताक़ीद नारे विलायत बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कोट फ़क़ीर मोहम्मद बख्श वसाण फ़क़ीर साईं बख्श वसाण जी मेज़बानी में और जमात जे ख़ासि तौर ते नार दावत जा मोतबर मोज़ीन और मुजाहिद फ़क़ीर जमात ॿिया दोस्त सभिनि खे भलीकार ऐं अस्सलाम सच पुछो त मूं सोचियो पिए त माण्हू खां जेको ॿुधंदा वॾनि खां सियासतदाननि खां फ़क़ीरनि खां पागारो पीर पारस आहे जंहिंखे लॻे डॉक्टर हाशिम हिते ई तव्हांजे अॻियां बि फिरियो अॼु पागारे पीर हिन मनसब लाइ मुंतख़ब कयो आहे अलाह ताला जी महिरबानी सां त अॼु उहा जेका जमायत जे अक़ीदत अदब मोहबत सां पेश बि अचे इहो हिकिड़े क़िस्म जो पीर पागारे सां मोहबत जो इज़हार आहे छाकाणि पीर पागारे सां हीअ जेका रोज़े वारी जमात आहे न इहे सिरनि जा सौदा करे वेठी वॾा बि सिरनि जा सौदा करे विया अॼु उन्हनि जो औलाद बि अलहमदिल्ला उहो
उन्हनि जे हुकम ते लबे करे गॾु हलनि पिया। अॼु हालांकि माण्हू घणा पढ़िया लिखिया सॼा चवंदा आहिनि यार हीअ अॼुकल्ह मॉडर्न दौरु आहे, केरु कंहिंजो कोन्हे। और बाबा पोइ दफ़े जेके दावतूं थियूं बदीर वारी दावत ते आऊं कुझु महिमान हुआ मिर्ज़ा साहब वारा, उन्हनि सां PC सरदार सां मिलण आया हुआ, मुलाक़ात थी। ॿार निकिता त जमायत खे ॾिठूं सीअ में ॿारनि खे बचनि खे जेके पथारियुनि ते वाह मूंखे चऊं यार हीअ त दुनिया में असां किथे कोन ॾिठो आहे, हीअ अहिड़ो इश्क, अहिड़ी सीअ में बच्चा ॿार पंहिंजो ईअं विलंदे पिया। इहो वाक़ई पीर पगारे जो मुंहिंजो जमायत आहे जंहिंजो इश्क आहे पंहिंजे मुर्शिद साईं। ॿुधायो अल्लाह पाक जो करम नवाज़ियूं PC सरदार जी महिरबानी सां मूंखे हिन मनसब लाइ मुंतखब कयो वियो ऐं हुकुम कयो वियो आहे त बाबा तोखे जमायत जो नौकर थी खादम थी रहणो ऐं इंशाअल्लाह मूंखे तव्हां जमायत से ॻोल्ही मोज़िज़ीन में ठाहियो, मुंहिंजे लाइ दुआ कयो। PC सरदार जी जेका ज़िम्मेदारी ॾिनी आहे ऐं नौकरी खादम थी तव्हांजो गुज़ारियो, छाकाणि त हीउ वॾो मनसब आहे। ऐं मूं उन वक़्तु में PC सरदार जिन खे पेरनि ते हथ रखी अर्ज़ु कयो त भला आउं हिन जे लाइक़ु कोन आहियां, हुज़ूर जन मूं ते हेॾी महिरबानी कई आहे, हाणे मुंहिंजे लाइ दुआ कजो त आउं जमात जी ख़िदमत कयां, जेतिरा ॾींहं करे सघां। अमानत तव्हांजी आहे, वरी धणी जी मर्ज़ी आहे, अॼु सुभाणे परीहं जेके ॾेई छॾे शइ धणी थी पाण वरी उते जो उते। इहा मोहबत जी अक़ीदत आहे, पाण सभिनि खे रखणी आहे। ऐं हाणे पाण खे PC सरदार जेको नओं दौरु हले पियो PC पगारे जो जेको 20 आहे त हिन 20 जे हिसाब सां जेका ख़ासि तौर ते एजुकेशन ते पाण फरमाईंदा आहिनि, नौजवान नियाणियूं उन्हनि खे पढ़ाइण, मेरिट जा फ़ैसिला करणु, मेरिट ते हलणु, हक़ इंसाफ़ जी ॻाल्हि करणु, अकरबा परवरी न करणु, वॾ नंढाई वारो जेको डिफरेंस ख़तमु करणु, ग़रीब जो को आवाज़ पहुचे त अमीर जो पहुचे त ख़लीफ़ो हुजे त फ़क़ीर आम जेको गाज़ी आहे उहो ॿुधे। इंशाअल्लाह पाण सभिनि खे हिन निज़ाम में इहा नवाण आणणी आहे ऐं PC जी दुआउनि सां ई आईंदी इंशाअल्लाह ताला। फ़क़ीर साईं बस काफ़ी तफ़सील सां ॿुधायो आहे, छाकाणि त पंहिंजी रोज़े वारी जमात जो मक़सदु को इक़्तिदार न आहे। 16-17 सालनि खां पाण भले इक़्तिदार में न आहियूं, पर अल्लाह जे करम सां इन PC जी दुआ सां अॼु बि पाण पंहिंजे कखनि में पंहिंजे बचनि सां पंहिंजे इलाइक़े में माण्हुनि जी ख़िदमत जो जिथे आहे जारी सारी रखी वेठो आहे। पासे ओड़े में तव्हां जाचींदो उन्हनि में फ़र्क़ु आहे, आम ऐं ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे, तव्हां उन्हनि खे पाण नज़र ईंदो। इहो रोज़े वारी जी दुआ आहे जो हुर जमात हिकिड़ी मुनफ़रिद जमात आहे, हुर जमात हिकु तनज़ीम आहे जेका जीअं हींअर ॾिसो था त घणेई सोशल मीडिया ते ॻाल्हियूं फैलियूं, पर तव्हां ॾिसो त जॾहिं मीटिंग हुकुम जो त मीटिंग जमात जी घुरायूं त कश्मीर खां वठी जैकबाद, रतोदेरो, दादू, ख़ैरपुर नाथनचा, खोस्की, लाड़ जी जमात टोटल असां दावती ख़लीफ़ा हाज़ुर थिया। चऊं पीर पगारे जो हुकुम लबेक ॾिया, असां तोखे PC ख़लीफ़ो मुक़ररु कयो आहे, असांजो ख़लीफ़ो आहे। वरी हाणे पाण अॼु जेका मीटिंग जी सिलसिले शुरूआत थी आहे, पाण हुकुम फरमायो अथनि बाबा हाणे तूं हिते वेह न, हाणे वञ जमायत में। ग़रीब जमात परे परे जी जेका अचे थी हिते मुबारकूं न, पर वञो या ॾुख सूर ॿुधो। सुभाणे खां अल्लाह जे करम सां PC जी दुआ सां सुभाणे असां नारे तालके में निकिरूं पिया, जमायत में असां घर घर वेंदासूं। PC जो पैगाम पहुचाइणो आहे, PC सरदार जो पैगाम इहो आहे प्यार ऐं मोहबत जो, न्याज़ ऐं निबड़त जो, हिक ॿिए सां मोहबत जो, पाड़े वारनि सां सुठो सलूक जो। छाकाणि तव्हांखे इहो ॿुधाईंदो न त उहो पैगाम इन करे जो महराज शरीफ़ जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे अल्लाह पाक जे दरबार में पेश थिया हुआ त अल्लाह पाक पंहिंजे महबूब खां पुछाणो कयूं त मुंहिंजा महबूब तूं मुंहिंजे लाइ छा कंदो आहे? त अल्लाह जे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो साईं मूं तव्हां लाइ अहिड़ी शइ आंदी आहे
जेका तव्हां वटि कान्हे। अल्लाह पाक फरमाए त मूं वटि अहिड़ी कहिड़ी शइ हूंदी आहे जेका कान्हे। पाण फरमायूं हथ ॿधी त मूं निवड़ ताईं न्याज़ आंदो आहे तव्हां वटि, जेका अल्लाह ताला तव्हां वटि न आहे। इहा निवड़ ते न्याज़ रोज़े वारी जमात में हलंदी अचे, ज़िक्र फ़िक्र हलंदो अचे। इहो पाण खे जारी ऐं सारी रखिणो आहे। ऐं इंशा ताला जेके बि नंढा वॾा मसइला मसाइला हूंदो जमात में पाण गॾिजी हल कंदासीं। ऐं जेसि ताईं जे नार जी दावत जो तालुक़ु आहे त जीअं फ़क़ीर साहिबु चयो आहे, इंशा पाण सभु गॾु आहियूं। पाण इंशा कोशिशि कंदासीं बंगले जी तामीर ऐं नार जी दावत पहिरियां हुज़ूर जन खे अर्ज़ु करे इहे दावत करायूं, छाकाणि त पुराणी दावत वधीक मुंहुं मिसकीन जा हर वक़्तु दरवाज़ा बि खुलियल आहिनि, फोन बि खुलियल आहे। जो जिते हुकुम कंदो या ॿिया जेके पंहिंजी आवाज़ सभु वरियावाणी तरीक़े जा या ॿी जमायत सभु मुंहिंजे क़ाबिल एतिराम आहियो, मुंहिंजे लाइ मोतबर आहियो। पीर पागारे जा पंहिंजो लबेक चवण वारा मुजाहिद आहियो। ऐं ख़ासि तौर ते नौजवाननि खे अर्ज़ु कंदुसि त बाबा तव्हां पंहिंजी पढ़ाई ते पंहिंजी तइलीम ते ज़ोर ॾियो। इंशा ताला आईंदो जेको वक़्तु आहे उहो तव्हांजो आहे। पीर साईं जन फरमाइनि था त नौजवाननि सां सुठे नमूने हलो, पंहिंजे औलाद सां प्यार सां हलो। इंशा तव्हांजे जेके बि मसइला आहिनि उन्हनि खे प्रायोरिटी ते सभु कुझु जेके हिते हूंदा ठीकु, न त पीसी सरदार जेके हुज़ूर में पेश करे तव्हां लाइ जेको पीसी जन मोहबत रखनि उहो शायदि ई कंहिं ॿिए वटि। तो इन करे वरी बि जेके ॻाल्हियूं हुजूं पाण में डिस्कस कंदासूं, पाण में मशवरा कंदासूं। ऐं जेको पीसी सरदार जो पैगाम आहे उहो दर दर पहुचाईंदासूं। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां सभु हिते टाइम कढी आया आहियो। ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा फ़क़ीर साईं बख़्श मेज़बान, ॿी जमात सॼी मेज़बान, ही सभु अवां जो जमात जो तॾो आहे। सभिनी जी महिरबानी, अल्लाह तव्हांखे ख़ुशी आबाद करे। ढेर पागारा नारे विलायत। ये हुआ डॉक्टर फ़कीर खलीफ़ा मोहम्मद हाशिम खासकेली वरियामानी जंहिं तव्हां असांखे बहितरीन अंदाज़ में नाले ॾिनी। हाणे असांजे हिन प्रोग्राम खे अॻी प्रोग्राम खे बि असांजे मीडिया वारनि कवरेज ॾिनी। पाकिस्तान प्रेस क्लब इम्तियाज़ अली बाबू मंगरियो, मीडिया सेंटर राबतियाणी, फ़कीर अब्दुल अज़ीज़ हिंगोरो ऐं असांजो नियायती महिरबान दोस्त फ़कीर सारंग हसान ऐं हमज़ा खोखर जेके आया आहिनि जूं महिरबानियूं जेके असांजे जमायती प्रोग्राम कवरेज ॾींदा। अल्लाह साईं खे ख़ुशि आबाद रखे। फ़कीर साईं बख़्श खे ॾींदुसि त पाण ॿ मिंट कई आयल पर जे महिमान जो शुक्रिया अदा कंदा। साईं जमात सबूरी अॼु हिन प्रोग्राम जो ॿुधी असांजो दोस्त आहे ब्रिगेडियर हबीब रहमान साहिबु, इहो बि आयो। हिन बि कॾहिं अहिड़ो को बि जमायती प्रोग्राम ज़िंदगीअ में न ॾिठो ऐं अॼु पहिरीं दफ़ो ॾिठो अथसि। हुनखे बि 2 मिंट आऊं अर्ज़ु कंदुसि त असांजी जमायत जे लाइ 2 लफ़्ज़ चवे। ब्रिगेडियर हबीब रहमान साहिबु। अस्सलाम वालेकुम। मेरे लिए ये पहला मौका है अपनी ज़िंदगी में कि मैं किसी ऐसी एक शर्फ वाली तकरीब का जो है ना वो हिस्सा बन रहा हूँ। लेकिन मैंने पीर साहब पगाड़ा के मुतालिक बहुत सुना है और मेरी 1-2 दफ़ा उनसे मुलाकात भी हुई है। तो वो एक बहुत अजीम शख्सियत और आप लोग हम फौजियों के, आप लोग हमारे बाजू हैं। हमें जब भी ज़रूरत पड़ती है इन इलाकों में दुश्मन के ख़िलाफ़, तो हमारे साथ जो सबसे आगे खड़े होते हैं वो आप लोग हैं, आप हुर लोग। और ये हम आप लोग हमारी शान है। और मुझे ज़ाती तौर पे फ़कीर साईं का जो है बख्श साहब मेरे बड़े प्यारे दोस्त भाई हैं, बड़े शफीक हैं। इनके तवस्सुत से डॉक्टर हाशिम साहब, उनको अल्लाह ताला ने एक रुतबा दिया है और बड़ी खुशी हुई है। और कि ये जो खिलाफत, ये खलीफा का जो मतलब है वो एक ऐसे डिज़र्विंग बंदे को मिला है जो वाकई अपने अवाम के और अपने लोगों की खिदमत करने वाले हैं। गरीब परवर इंसान है। मैं इनको 2 दिन पहले इनके पास गया हुआ था। हर बंदा इनके पास आ रहा है, मिल रहे हैं, इनके दरवाजे खुले हैं। तो ये आप लोगों की भी खुशनसीबी है, हम सब की खुशनसीबी है कि इतने अच्छे अजीम इंसान को पीर साहब फगाड़ा ने एक रुतबा दे दिया जो कि अपनी आवाम की खिदमत करेंगे। और यकीनन आपकी पार्टी को भी फ़ायदा होगा और हम फौजियों को भी फ़ायदा होगा कि हम आप हमारे पीछे एक ताकत बन के खड़े रहेंगे।
एक दफ़ा मेरे तरफ से दोबारा मैं अपनी से मुबारकबाद पेश करता हूँ और दुआ करता हूँ कि अल्लाह ताला साईं को हिम्मत दे कि जो उनके ऊपर एक जिम्मेवारी डाली गई है वो उसको अल्लाह ताला की मदद से, ख़ास मदद से उसको ऐसे तरीके से निभा सकें। बहुत शुक्रिया आपका। थैंक यू। एक दफ़ो ॿीहर तमाम आयल हो जमात जे मुअज़्ज़िज़ वजामानी जमात जा फ़कीर, वजामानी तरीक़े जा फ़कीर मुजाहिद गाज़ी या जेके भी वजामानी तरीक़े जा हटी करे ॿिया बि जमायती आया आहिनि ऐं ॿिया जेके मीडिया जा दोस्त बि जिन जा नाला न खणी सघियो आहियां उन्हनि सभिनी जो शुक्रिया अदा कयां थो ऐं उन्हनि दिलि अता करण सां ख़ुशआमदीद भली चवां थो पारा फ़कीर साहिब बख़्शो सां ऐं बसां बिरादरी तरफ़ां पंहिंजी पंहिंजी जाइ ते वेठा जो आवां में हिते ई लंगर मिलंदो इंशाअल्लाह।